नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ खानण सोलंकी जी रवासी ॻोठाणे हमीद सोलंकी रिटायर पुलिस जमादार ऐं बिरादरी जे बास जी मुबीना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ न्याणी अनीला सोलंकी सां गॾु नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ पीरसन साफ़िन अॻियां दाईंदे चयो त ॻोठ जो हिकु रिटायर पुलिस जमादार बशीर सोलंकी ऐं बिरादरी जे बासर ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकी ऐं ॿियनि असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो ऐं हू असांजे घर जी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशूं करे ज़बरदस्ती दीवार अॾाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। मना करण ते मछरजी पिया हिननि असां ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर 2 ॾींहं अॻु घर ते हमिलो करे मुंहिंजी न्याणी अनीला खे कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। बासर बिला जवाज़ परेशान करे रहिया आहिनि। हिन वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बासर ख़िलाफ़ कदम खंयो वञे, ॿी सूरत में न्याणी समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।